सुठा खपनि असांजो तालीम वधाए वञनि उस्ताद साईं असां वटि भला न आहिनि उस्ताद असांखे मिलनि जी ड्यूटी मुक़ररु कनि साईं। तव्हांखे हीअ जेकी बिल्डिंग नज़र अची रही आहे हीअ तालके सिजावल जुड़े जो जे ॻोठ लुकमान बिरोही जो प्राइमरी स्कूल आहे जेको तव्हां ॾिसो पिया त चौधारी पाणी में इन जूं दीवारूं झकड़ियल आहिनि ऐं इनशाअल्लाह अॼु असां हिन स्कूल इन ॻोठाणनि खां कमेंट्स वठंदासीं ऐं स्कूल जो बि अंदरि घुमंदासीं त कहिड़ा कहिड़ा उस्ताद मुक़ररु आहिनि। तक़रीबन 11:10 थिया आहिनि जुमे जो ॾींहुं असां हलंदासीं हाणे हिन स्कूल तरफ़। जीअं त नेशनल प्रेस क्लब सजावल जूणे जो पारां अॼु असीं लुकमान बिरोही जे ॻोठ में पहुची चुका आहियूं। जीअं त नाज़रीन तक़रीबन टाइम 11:15 थिया आहिनि ऐं असां प्राइमरी स्कूल लुकमान बिरोही जी विज़िट करणु आया आहियूं ऐं हीअ बिल्डिंग बि तव्हां ॾिसी रहिया हो स्कूल जी। हाणे ॾिसंदासीं त कहिड़ा उस्ताद हिते ड्यूटी ते मौजूदु आहिनि ऐं घणा ॿार आहिनि। नाज़रीन ही क्लास आहे, कुर्सी खाली, बेंचूं खाली। 11:15 थिया आहिनि, अॼु जुमे जो ॾींहुं आहे। नाज़रीन बिल्डिंग खे बि पुराणी छत ऐं पुराणो लोह पियल आहे ऐं ही स्कूल जी अव्हांखे विज़िट कराए रहिया आहियूं लुकमान बिरोही जी, जेको तालको सिजावल जुणे जो में आहे। हे ॿियो क्लास आहे, ॿियो क्लास रूम आहे। ही बि बिल्डिंग ऐं छत में बि पुराणियूं सिरां, पुराणो लोह, दरियुनि जा चौकाटा लॻल आहिनि, दरियूं कोन्हनि। लॻे थो शायदि ही बिल्डिंग नई तयारु थिए पई, पर नई तयारु थियण खां अॻु में तव्हां हीअ ॾिसंदा त हिन जो पलस्तर लहे पियो, सीमेंट छड़े पियो। लॻे थो हिन मटीरियल में थोरो फॉल्ट आहे, घणो सीमेंट न आहे पूरो पियल। हीअ अव्हांखे ॾेखारियूं पिया। नाज़रीन हीअ विरांडो आहे स्कूल जो, 2 क्लास आहिनि। हिन जी छत में बि सिरूं पुराणियूं लॻनि थियूं। सम्झूं था त अंदाज़नि सम्झूं था त अॻी बिल्डिंग जूं इहे सिरूं आहिनि। हीअ 2 क्लास आहिनि। हीअ स्कूल जो अॻुवाड़ो आहे, उहो वॉशरूम। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुर्सी ते हे जेकी मिटी दीवारनि जी छिणियल नज़र अची रही आहे, इन मां साबित थिए थो त उस्ताद हिन स्कूल में पढ़ाइण लाइ ड्यूटी ते नथा अचनि। छो जो जे आया हुजनि हा त ही कुर्सी साफ़ हुजे हा, जे साफ़ न कई वई ही बि ज़रूर कोई इन कुर्सी ते वेहे हा त पाण ई कुर्सी साफ़ थी वञे हा। नाज़रीन ॻोठ जो हिकिड़ो शख़्स आयो आहे। अदा तव्हांजो नालो? रावत खान। रावत खान, हीअ जेकी बिल्डिंग स्कूल जी ठही आहे, तव्हां ॻोठ जा आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी त हिते जेकी पुराणी बिल्डिंग ही सिरूं लोह हर शइ उन्ही स्कूल जो ई लॻल आहे या नओं आंदो वियो? पुराणा उहो ई लॻल आहिनि, पुराणा लॻल। भला छत अध में रहियल आहे, इन जो कमु छो न पियो थिए? अलाए साईं, ख़बर न आहे। चओ पैसा नथा मिलनि, अलाए छा। उहो छत बि रहियल अथसि, गारो रहियो हुअसि। माना पुराणे स्कूल जूं जेके बि सिरां लोह मटीरियल जेके बि साईं हर शइ उहो अथसि, नओं न आंदो? न साईं। ठीकु आहे। रावत जी मूंखे इहो बि ॿुधाईंदो त हिते ॿुधायो त हिते उस्ताद अचनि पिया पढ़ाइण? साईं हिकिड़ो आहे साईं, जलबाणी साहिबु आहे। साईं जो तबियत सही न आहे, अलाए ॾिना न ईंदो आहे साईं। माना उस्ताद अलाह ॾिनो, उहो केरु आहे? उहो बिरोही आहे मुंहिंजो। उनखे छा थियो आहे? उनखे साईं दिलि जो हुनजो ऑपरेशन थियल आहे, 6-7 महीनो अथसि। ॿियो उस्ताद हिते केरु आहे? जलबाणी? जलबाणी फ़कीर मोहम्मद जलबाणी। फ़कीर मोहम्मद जलबाणी। उहो ड्यूटी पंहिंजी सही करे पियो? न साईं, मुक़ररु न ईंदो आहे। हाँ ईंदो अदत ते छुट्टी करे ईंदो साईं, उहो न आहे मज़ो स्कूल में। अॼु त मां 11:15 बजे हिते पहुतो आहियां, जुमे जो ॾींहुं आहे साईं। मुक़ररु ड्यूटी न आहे साईं। हाँ हाँ
यानी 11:15 बजे भी ना है तो तव्हांजी ॻाल्हि सही आहे न माना मुक़ररु न आहे ना है भई ईअं सम्झो ॿारनि जी ज़िंदगी तबाह आहे बसि ठीकु तक़रीबन तव्हांजे ॻोठ में घणा ई ॿार थींदा साईं आहिनि 150 खनि ॿार हूंदा रजिस्टर में ईअं सम्झो 150 ॿार जी आहिनि जी उस्ताद हिकु आहे जी उहो बि ड्यूटी ते सही नथो करे न असांजो नालो मुंहिंजो धणी बस धणी बख़्श त इहो ॿुधाईंदा त हिन स्कूल खे जेकी बिल्डिंग ठही आहे जी मूंखे लॻे थो त रिपेयर थी आहे हीअ त हिन में उस्ताद घणा रखियल आहिनि त ॿ आहिनि साईं हिकिड़ो असांजो बिरोही आहे हिकिड़ो जलमानी आहे रावत अली ॿुधायो त तक़रीबन 150 ॿार असांजो आहे ऐं ॿियनि कहिड़नि कहिड़नि ॻोठनि जा हिते ॿार अचे पढ़ंदा आहिनि बम्बे बट्टी खां बि अचनि था साईं बम्बे उहे जलबाणी बि अचनि था हेॾो वारा जलबाणी आहिनि साईं के तव्हां इहो मोहबली जलबाणी इहे अचनि था जतो ई अचनि माना मेन स्कूल ही आहे सभिनी हिन ॿाराड़ी में इलाइक़े में इहो स्कूल अचनि था सभु ॿार हिते ईंदा आहिनि हिते ईंदा आहिनि माना उस्ताद सही नमूने सां मुक़ररु न आहिनि न उस्ताद जो न आहे मज़ो घटि आहे हा बिल्कुलु ॿारनि जी ज़िंदगी बाबति ऐं तव्हां छा था अपील करणु चाहियो गवर्नमेंट खे चयो था त मास्तर अचनि मुकमल माना ड्यूटी पंहिंजो पूरो कनि मुकमल ड्यूटी ॾियनि बसि असांजो इहो अपील आहे असांखे उस्ताद सुठा खपनि असांजो तालीम वधाए वञनि उस्ताद साईं असां वटि भला न आहिनि उस्ताद असांखे मिलनि जी ड्यूटी मुक़ररु कनि साईं